सब खां पहिरियों त जेको दोस्त जा कोई बि अगरि तव्हांजे आॾो पंहिंजो पाण खे घणो होशियारु सम्झे त उन इंसान खां त पंहिंजो साइड करे वञो त बहितर अथव। उन सां गॾु बि घुमण बि ॼण तव्हांखे अंदर जो अंदर में तकलीफ़ खाईंदी वेंदी। पोइ इन में तव्हांखे ॿ मर्ज़ पैदा थींदा। कहिड़ा? हिकु जलस, ॿियो मुनाफ़िक़त। जेके इंसान जेकॾहिं तव्हांजे आॾो त मन पाण खे घणो होशियारु सम्झनि, इन्हनि खां तव्हां परे रहियो। छो त ॾिसो न, हुननि जी हैसियत तव्हां सां गॾु घुमण जी न आहे। जेके तव्हां सां गॾु घुमी बि पाण खे घणो होशियारु सम्झनि न, हुननि जी हैसियत तव्हां सां गॾु घुमण जी न आहे। वरी ॿियो लिखे थो, अल्लाह याती ॾेई रब्बुल आलमीन, मां काफ़ी संगत खां धोखा खाधा आहिनि, मां संगत खां हाणे अलॻि कीअं थियां। इन में इंसान खे पंहिंजो जिगर खपे। जिगर। तव्हां उहे आहियो ॾींहं जो हिकु सोचींदा आहियो, राति थींदी आहे त पोइ वरी उन्हनि ई दोस्तनि जे बारे में सोचींदा आहियो। वरी जॾहिं दोस्तनि जे बारे में सोचींदा आहियो त वञूं हाणे होटलिंग कयूं, काथे वियूं,